ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 263 क़िस्त में छा थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान ऐं रईस गफ़ार ख़ान जे विच में हिकु वधंदड़ तकरार जेको हिकु खूनी तकरार साबित थींदो। जी हाँ नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान जेको त इंतहाई कमीनो इंसान आहे, कमीनो कमाल ख़ान, जंहिं ॿिन्ही धुरनि जे विच में, ॿिन्ही भाइरनि जे विच में हिकु खूनी तकरार थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ क़िस्तनि में अवां ॾिसंदा त ओठो ऐं वारिस कहिड़ी शैतानी चाल हलाइण जी कोशिश में आहिनि। आख़िर उन्हनि जी मर्ज़ी छा आहे त छा खून ख़राबो थिए, जंग फ़साद थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु तरफ़ त रब्बन ऐं मीरा अचानक सां ग़ाइब थी चुका आहिनि। रब्बन ऐं मीरा केॾांहुं ग़ाइब थी विया आहिनि। आख़िर राणो ज़हर ज़िंदगी ड्रामे में एतिरो अकेलो निर्वार छो आहे? आख़िर हुनजो भाउ रब्बन ऐं हुनजी भाॼाई मीरा किथे आहिनि? ज़हर ज़िंदगी ड्रामे जा मेन मुख्य वॾा ॿ किरदार रब्बन ऐं मीरा, जंहिंजे मथां 200-250 एपिसोड ठही चुका आहिनि, पर हाणे उन्हनि जी अचानक सां एपिसोड में न हुजणु लॻे पियो तमामु घणो सिंधवासी तमामु घणो मिस करनि था रब्बन ऐं मीरा जे किरदारनि खे। जेकॾहिं अव्हां बि रब्बन ऐं मीरा जे किरदार खे तमामु घणो मिस कयो था, अव्हांखे तमामु घणी सिक लॻी आहे, त अव्हां हिन वीडियो जे कमेंट में असांखे ज़रूरु आगाह कंदा त बिल्कुलु रब्बन ऐं मीरा खे अव्हां मिस करे रहिया आहियो। आख़िर उहे विया त विया केॾांहुं? छा ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर ऐं डायरेक्टर मिली भगत करे नवनि माण्हुनि खे खणी पैसनि जी लालच में ज़हर ज़िंदगी ड्रामे जो झुॻो झण करण जी कोशिश में आहिनि? आख़िर ज़हर ज़िंदगी ड्रामो मज़ो छो न पियो ॾे? ज़हर ज़िंदगी ड्रामो 220 क़िस्तनि खां पोइ तमामु घणो बोरियत जो शिकार आहे। नवनि किरदारनि जी हण मार जे करे, नवनि किरदारनि जे चेहरनि जे करे केतिरा ई माण्हू सिंधवासी ज़हर ज़िंदगी ड्रामे जा परस्तार तमामु घणा परेशान आहिनि, छो त रब्बन ऐं मीरा तमामु मेन ऐं मुख्य अहम किरदार आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे जा। आख़िर उहे विया त विया केॾांहुं? आख़िर उहे कॾहिं ईंदा? कॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हर मज़लूम जी आह जेकी आहे पुकार ॿुधण वारो रईस गफ़ार ख़ान बि हिन वक़्तु कमीने कमाल ख़ान जी गिरफ़्त में तमामु घणो जकड़ियल नज़र अचे थो। आख़िर ॿिन्ही भाइरनि जे विच में इहा खूनी तकरार ऐं उनखां अलावा रब्बन जे मज़लूम भाउ राणे ऐं मीरा जो इंसाफ़ केरु कंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। सुभाणे जी वीडियो तमामु घणी इंपॉर्टेंट आहे, उन वीडियो खे मिस न कंदा। मां तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां तमामु वॾी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। जेकॾहिं अव्हां बि असांजी HD TV यूट्यूब चैनल जा तमामु घणा वॾा सब्सक्राइबर आहियो, तव्हांजा लख थोरा। जेकॾहिं अव्हां पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त काइंडली असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो त सब्सक्राइब करण सां दोस्तों बैलेंस घटि न आहे थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी आहे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।